मदीने से मीर तो खुतबा हज्जतुल विदा सीरत रसूल के समझो। ए मदीने से मीर से विलादत नचण वारो तव्हां के लम्हे फिक्रिया थोड़िया मदीने से मीर जी विलादत नचण जो नालो ना है। मदीने से मीर जी विलादत कैसर किसरा जे खात्मे जो ऐलान आ। मदीने से मीर जी विलादत रब्बे मोहम्मद जो कसम लात मनात शिरक बिदत जे खात्मे जो ऐलान आ। जेकरे अज भी तू सीरत रसूल जी दावा करे थो आशिक रसूल जी दावा करे थो उन जे बावजूद पीरन जे सामो फकीरन जे सामो कब्रन जे सामो खोड़न जे सामो पीरन जे सामो झुके तो खुदा जो कसम तुझो ईमान कामिल कोने छो त मदीने जे मीर रस्म जाहिलियत के खत्म करे छड़ियो हो। अज तुझे अंदर उहा ही रस्म जाहिलियत मौजूद आ जेका मक्के जे मुशरिकन जे अंदर रस्म जाहिलियत मौजूद। सीरत रसूल मदीने जे मीर जे इश्क के मदीने जे मीर जे जिंदगी के मदीने जे मीर जे हुक्मन के समझण जो नालो आ। अज पुराने निज़ाम जो खात्मो अज पुराने रस्मन जो खात्मो अज रवाजन जो न्याणिन के जिंदा दफन था कयो न्याणिन के बोझ था समझो। न्याणियों बोझ कोन न्याणियों रहमत हिन रुगो मदीने जे मीर रहमत न फरमायो संजन फरमायो रस्म जाहिलियत न्याणीअ के बार समझण न्याणीअ के बोझ समझण न्याणीअ के जिंदा दफन करण। अल्लाह जे रसूल फरमायो त अल्लाह रब्बुल इज्जत जे माण्हूअ के जे इंसान के जे मुसलमान के ब न्याणियूं ॾे ऐं उहो पंहिंजनि न्याणियुनि जी पंहिंजे वसाहर बेहतरीन परवरिश करे बेहतरीन पालना करे बेहतरीन खिदमत करे ऐं चङनि घरनि में उन्हनि जी शादी कराए। साईं जन फरमायो उहो शख्स क़यामत जे ॾींहुं मां मोहम्मद सां हीअं गॾु हूंदो जीअं ॿ आङुरियूं गॾु। मदीने जे मीर रस्म जाहिलियत जे ख़ात्मे जो ऐलान फरमायो। अला कुल्लु शैइन मिन अमरिल जाहिलियत मौदून तहत कदमी जे मदीने जे मीर रस्म जाहिलियत के पंहिंजन पेरन जे हेठां कुचलियो ऐं रोंदियो। अज असां भी रस्म जाहिलियत जे तमाम उन्हनि शिरकन के बिदातन के जुल्म जे कानूनन के अमरीका जे इस्तिहसाली निज़ाम के पंहिंजन पेरन हेठां रोंदे अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ करण था चाहियूं।